अस्सलाम वालेकुम। ज़हर ज़िंदगी ड्रामे जी दोस्तों तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं जेके हाणे क़िस्तां अचण वारियूं आहिनि। छा इन्हनि क़िस्तनि में ही ड्रामो ख़त्म थी वेंदो? छा इन्हनि क़िस्तनि में जेको आहे कमाल खान ऐं हाकिम खान मारिया वेंदा रबनि ऐं ओठे जे हथां, या वरी ओठो हाणे जेको आहे दोस्तो हिकु पासे थी वेंदो ऐं रबनि गिरफ़्तार थी वेंदो कमाल खान जे हथां, पोइ ओठो उन खे छॾाइण जी कोशिशि कंदो, या वरी रबनि कमाल खान खे ढेर करे वेंदो। ये वीडियो सॼी पूरी ॾिसजो दोस्तो जी तव्हांखे सॼी कहाणी सम्झ में अचे, ऐं थी सघे त शायदि को सो भी लोग यूट्यूब चैनल खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। अगरि फेसबुक पेज ते ॾिसी रहिया आहियो त इन खे फॉलो, लाइक, शेयर भी ज़रूरु कंदा। दोस्तो तव्हांखे तफ़सील ॾींदा हलूं। ॾिठो जीअं तव्हां रईस गफ़ार खान मारिजी वियो रात वारी क़िस्त में, ऐं मां बि अपडेट तव्हांखे ॾिनी हुई 3-4 ॾींहं पहिरियों इहा अपडेट ॾिनी हुई। इहो ईअं चकर थींदो। हाणे दोस्तो जेको आहे रबनि ऐं ओठो हिकु बणिजी चुका आहिनि, लेकिन अन क़रीब जेको आहे रबनि तकड़ि करे वेंदो ऐं कमाल खान खे मारण जी कोशिशि कंदो, ऐं जेको आहे ओठो भरपूर इन शइ जो साथ ॾींदो। लेकिन कमाल खान खे ख़बर पइजी वेंदी हाकिम खान जे ज़रिए त बाबा हाणे रबनि ऐं जेको आहे ओठो आज़ादु थी चुका आहिनि। इहो असांजो निशानो, मतिलबु असांखे निशानो करे सघनि था, ख़तरो बणिजी सघनि था। लेकिन ओठो जेको आहे कमाल खान इन शइ जी पूरी तयारी कंदा, ऐं हाणे कमाल खान खे ख़बर आहे वारिस जे घर में ओठो रहंदो हुयो, ओॾे माण्हू मोकिलण जी कोशिशि कंदो, उते जांच लहंदो त मतां ओठो ऐं रबनि उते हुजनि। लेकिन कमाल खान हाणे ॻोठ वारनि जे मथां तशदुद कंदो ऐं ॻोठ वारनि खे अहिड़ो त सिधो कंदो, यादि कंदा, ऐं जेका ज़मीन घुरनि पिया 88 उन्हनि खे बि ठेंगो ॾेखारींदो, ऐं कमाल खान जेको आहे रबनि खे क़ाबू करण जी पूरी पंहिंजी कोशिशि कंदो। इहे सभु कहाणियूं मां तव्हांखे पहिरियों ॿुधाए चुको आहियां, वरी रिपीट कई आहे। हाणे हाकिम खान खे बि ठेंगो मिलंदो अॻिते हली, का ज़मीन इन खे कान मिलंदी। वीडियो पुॻो आहे पंहिंजी पुॼाणी ते, शायदि को सो भी लोग सब्सक्राइब कंदा। ख़ुदा हाफ़िज़।